من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن سيدنا وحبيبنا ومولانا محمدًا عبده ورسوله، أرسله بالحق بشيرًا ونذيرًا وداعيًا إلى الله بإذنه وسراجًا منيرًا. صلى الله تعالى على حبيبه خير خلقه سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأتباعه وأهل بيته، وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله، ذلك هو الفضل الكبير. وقال رسول الله صلى الله عليه وسلم: يقال لصاحب القرآن: اقرأ ورتل كما كنت ترتل في الدنيا، فإن منزلك عند آخر آية تقرأها. وقال عليه الصلاة والسلام: إن الذي ليس في جوفه شيء من القرآن كالبيت الخرب. وقال عليه الصلاة والسلام: أهل القرآن هم أهل الله. وقال عليه الصلاة والسلام: خيركم من تعلم القرآن وعلمه، أو كما قال عليه الصلاة والسلام. صدق الله العظيم، وصدق رسوله النبي الصادق الأمي الحبيب الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي، يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. الحمدللہ قرآن شریف جے ختم जे मौके ते बिरादरम जनाब कारी अब्दुल फत्ताह गांगरे साहब ही जलसो मुनक़िद करायो आहे। जिन तुलबा इकराम क़ुरान मजीद पूरो कयो आहे, उन्हनि खे, उन्हनि जे वालिदैन खे, उस्तादनि खे, मदरसे जे इंतिज़ामिया खे, अहल इलाक़ा खे मां लख लख मुबारकूं पेश कयां थो ऐं अल्लाह तबारक ताला जी बारगाह में दुआ गुआयूं त अल्लाह तबारक व ताला
हिननि बचड़नि जिन क़ुर शरीफ़ जो पूरो कयो आहे, अल्लाह तबारक ताला इन्हनि खे क़ुर जी ख़िदमत लाइ क़बूल फ़रमाए ऐं हिन मदरसे खे ऐं तमामु दीनी मदारिस खे अल्लाह तबारक ताला तालीमी तामीरी तरक़ियूं था फ़रमाए। बरादरम जनाब क़ारी अब्दुल फ़त्ताह साहब जी कावशुनि खे अल्लाह ताला क़बूल फ़रमाए ऐं इख़लास अता फ़रमाए। ये क़ुर मजीद जी बरकत आहे, क़ुर मजीद जी अज़मत आहे। जो हिन वक़्त ताईं तव्हां क़ुर शरीफ़ जी मुहबत में वेठा आहियो, दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला असांखे हिकु अज़ीम नेमत अता फ़रमाई आहे क़ुर मजीद जी सूरत में। असां उनजो क़दुरु कयूं ऐं तलबा जो क़दुरु कयूं, उस्तादनि जो क़दुरु कयूं, उस्तादनि जो अदब ऐं एहतराम कयूं ऐं क़ुर शरीफ़ पढ़ाइण खे असां पंहिंजे लाइ गनीमत सम्झूं। ईअं न त मजबूरी आहे, छा कयूं? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मन लम यतग़न्न बिल क़ुरआन फलैसा मिन्ना। क़ुर वारो जेको पाण खे आसूदो नथो सम्झे, पाण खे गनी नथो सम्झे, उहो मुंहिंजी उम्मत में न आहे। क़ुर वारा गनी आहिनि, आसूदा आहिनि। सुञो उहा जंहिं लाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लज़ी लैस फी जौफी शैउम मिनल क़ुरआन कल बैतिल ख़रिब। जंहिंजे सीने में, जंहिंजे पेट में क़ुर कोन, इहो वेरान घर आहे, बर्बाद घर आहे। ऐं जंहिं सीने में क़ुर आहे उहो आबाद आहे, उहो आसूदो आहे, उहो मालदार आहे। क़ुर वारो पाण खे गनी सम्झे। अल्लामा शातिबी फरमायो, हुवल मुज्तबा यग़दू अला अन्नास कुल्लिहिम क़रीबन ग़रीबन मुस्तमारन मुअम्मला यउद्दु अला अन्नास कुल्लिहिम। यानी अलामा क़ज़ाहु अल्लाह यजूरुन अफ़अला। क़ुर वारो वो शाहूकार आहे, वो गनी आहे, वो बेनियाज थी ज़िंदगी गुज़ारे। क़ुर वारो कंहिंजी मुहताजी न करे। क़ुर वारो बेनियाज थी ज़िंदगी गुज़ारे। दुनिया खे अल्लाह ताला उनजो मुहताज बणाईंदो। हज़रत साईं वालिद साहब रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उनजी क़बरुनि ते किरोड़े रहमत अता फ़रमाए। अखियुनि खां माज़ूर हुया, लेकिन अल्लाह ताला उनजी मिज़ाज ऐं तबियत में अहिड़ी इस्तिग़ना रखी हुई, बेनियाज़ी रखी हुई माण्हुनि खां, मख़लूक़ खां, जो उहे असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं। क़ुर वारो शाहूकार आहे ऐं शाहूकारनि वारी ज़िंदगी गुज़ारे। पाण खे गनी सम्झे ऐं क़ुर शरीफ़ में लॻो रहे। क़ुर शरीफ़ जेतिरो इख़लास सां पढ़ाईंदो, महिनत कंदो, अल्लाह तबारक ताला उन जूं हाजतूं पंहिंजो पाण पूरियूं कंदो वेंदो। ज़रूरत ई न आहे उनखे दुआउनि घुरण जी, ॿियनि जी। तरफ़ साईं मुंहिंजो मदरसो ठाराए ॾे, मां सूफ़ी अब्दुल फ़ताह खे ऐं ॿियनि खे तुंहिंजे जेके मुहतमिम आहिनि उन्हनि खे वालिद साहब जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो।
क़ुरान वारो धपड़ चूस न थिए, हर हिक जी ख़ुशामद, हर हिक जी खामखा बेजा ख़ुशामद जी काई ज़रूरत कोन्हे का। बटन पंहिंजे लाइ वञी कंहिंजे दर ते बीहण बार बार। तव्हां क़ुरान पढ़ायो, इख़लास सां पढ़ायो, अलाह जी रज़ा लाइ क़ुरान शरीफ़ पढ़ायो, इहे दुनियादार ख़ुदा तव्हांजे दर ते झुकाईंदो। जेकॾहिं असांजे मदरसनि जे तामीरात में रुकावट का थिए, असांजो कमु रुकिजी थो वञे, त पोइ ईअं सम्झो पंहिंजे अमल में का कमी ऐं कमज़ोरी थी वई आहे। इहो सम्झी छॾियो। मदरसो हलंदे हलंदे कमु बिहिजी वियो, नथो हले, कमु बिहिजी वियो आहे, या साईं मदरसे लाइ मुश्किलातूं थी वियूं आहिनि, त उनजो इहो हल न आहे खण थेलो साईं निकिर दर दर ते हाणे। तव्हां बेनियाज़ थी क़ुरान पढ़ायो, क़ुरान घणो पढ़ायो, अलाह ताला तव्हांजो हाजत उते पूरी कंदो। उते पूरी कंदो तव्हांजो। उन अञा घणो पढ़ायो। जंहिं ॾींहुं तव्हांखे मदरसे जे मामलात मुश्किलातूं पेश अचनि, तकलीफ़ अचे, उन्हनि अञा घणो पढ़ायो। दुनिया खां क़तअ नज़र थी करे क़ुरान ॾे तवजो ॾेई करे पढ़ायो, तव्हांजो हाजतूं अलाह ताला पंहिंजो पाण पूरियूं कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस तव्हां उलमा खां बार बार ॿुधियूं। त हिकिड़ो शख़्स आहे छड़ो दुआऊं थो घुरे, या रब मूंखे रिज़्क़ में बरकतूं ॾे, या अलाह मुंहिंजूं बीमारियूं ख़तमु कर, या अलाह मुंहिंजूं मुश्किलातूं दूर फरमा, या अलाह मुंहिंजो हे मसइलो, या अलाह मुंहिंजे पुट खे रोज़गार ॾे, या अलाह मुंहिंजी शादी कराए, या अलाह मुंहिंजा हे कम आहिनि, या अलाह मुंहिंजो घर ठाराए ॾे, अलाह साईं मुंहिंजी हीउ मसइलो हल कर। सॼी राति वेठो दुआऊं थो घुरंदो अचे, रोए थो। पर हिकिड़ो शख़्स आहे, उनखे दुआ घुरण जो टाइम नथो मिले, छड़ो क़ुरान थो पढ़े पंहिंजी कुंड में वेही करे, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो रहे थो। अलाह तबारक ताला फरमाए थो, ओह जेको रोई दुआऊं थो घुरे, सॼी राति मूंखां रोई दुआऊं घुरियूं अथई, इन्हीअ खां वधीक हिनखे बग़ैर घुरण जे घणो ॾींदुसि। जंहिं क़ुरान पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान पढ़ियो आहे न, हिनखे बिना घुरण जे ॾींदुसि। पोइ जॾहिं अलाह ताला, ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, इन अल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद, अलाह वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे। तंहिं करे हीअ हज़रत वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह जी यादि में जलसो आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजो फैज़ मुंहिंजे अखियुनि सां ॾिसी मूंखे ख़ुशी नसीब थिए थी, ख़ुशी थी थिए। ऐं मां तंहिं करे उन जूं ॻाल्हियूं उहे ॿुधायां थो, उन जो तज़किरो कयां थो, त पंहिंजे उस्ताद जे नक्शे क़दम ते हलूं। हज़रत वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जन्नत में अलाह तबारक ताला जेकॾहिं मूंखे कुझु सुवाल करण जी, कुझु घुरण जी इजाज़त ॾिनी, मूंखे मोकल मिली त कुझु घुरण जी, त मां अलाह साईं ॿियो कुझु न घुरंदुसि, रब साईं इहो घुरंदुसि त मूंखे हिते बि क़ुरान पढ़ाइण जी सादत नसीब फरमा, त मां हिते क़ुरान पढ़ायां, हिते मूंखे तालिब ॾे, शागिर्द ॾे, मां क़ुरान पढ़ायां। भाई जन्नत में ॿियो मज़ो न खपे, क़ुरान पढ़ायां। ऐं क़बर में बि अलाह ताला खे इहो अर्ज़ु कंदुसि, पंहिंजी क़बर मुबारक मदरसे में इन करे रखी रहिया आहियूं त अलाह ताला खे अर्ज़ु कंदुसि, रब साईं मूंखे क़बर में बि हिननि तालिबनि जो क़ुरान ॿुधाइजांइ। ऐं इहो फरमायो तलबा खे, अड़े छोकिरो ख़्याल सां क़ुरान पढ़जो, मतां असांजो मोहम्मद अली मरी वियो आहे, न, मां तव्हांजो क़ुरान क़बर में ॿुधंदुसि। इहा क़ुरान सां मुहबत आहे, क़ुरान सां इश्क़ आहे।
अॼु वई दुनिया क़ुरान जे आशिक़नि खां ख़ाली थी वई, क़ुरान जे आशिक़नि खां दुनिया ख़ाली थी वई। बसि असां में हाणे सिर्फ़ रियाकारी बची आहे। ऐं या त क़ुरान पढ़ूं ऐं पढ़ायूं पैसनि जे करे, पघार में वधे, या त वाह जे करे, वरी न त क़ुरान जी तिलावत ई न कंदासीं। लेकिन असांजा शेख, असांजा मुरबी, असांजा छा चवां मां, अल्लाह अकबर, अल्लाह सां उन्हनि क़बरुनि ते रहमतूं फरमाए। कॾहिं बि ज़िंदगी में असां ज़रूरियात खां बाद में उन्हनि जा चप बंदि न ॾिठासीं। हमेशह क़ुरान जी तिलावत ज़ुबान ते चपनि ते जारी हूंदी। ऐं क़ुरान जी फज़ीलत तव्हांखे ॿुधायां, हज़रत साईं फरमाईंदा त मुंहिंजो उस्ताद साईं मदीना मुनव्वर में जेको शेख अब्बास रहमतुल्लाह अलैहि हुया, उन्हनि किसो ॿुधायो त मदीने शरीफ़ में हिकिड़ो हाफ़िज़ हमज़े जे नाले सां मशहूरु हूंदो हो। हाफ़िज़ हमज़ो ॾाढो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो हो। हक़ीक़त ॿुधायां, मूंखे हाणे तक़रीर में मज़ो थो अचे, चुप वेठी आहे न। घण में मूंखे जेका घण हुजे तवजो न छड़ो, बसि हम्बोशन में माण्हू पूरा ठीकु आहे, जेके वेठा दिलि सां वेहो ॿुधो बसि। हाफ़िज़ हमज़ो साहब रहमतुल्लाह अलैहि मदीने शरीफ़ जो वफ़ात करे वियो। क़ुरान शरीफ़ ॾाढो पढ़ंदो हो। जन्नतुल बक़ी में तव्हां विया हूंदो, जेके न विया आहिनि त अलाह ताला उन्हनि खे नसीब फरमाए। हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत नसीब फरमाए। अलाह ताला सभिनि खे उम्र ऐं हज नसीब फरमाए। रोज़ा अक़दस जी ज़ियारत नसीब फरमाए। पोइ हाफ़िज़ हमज़ो साहब फ़ौत थी वियो, हुनखे दफ़नायूं उते। इहो छो त जन्नतुल बक़ी महदूद आहे, उनजो हिकिड़ो क़ाइदो आहे त क़बरां जेके सहाबा किराम जूं आहिनि, उम्मतुल मोमिनीन जूं मख़सूस क़बरुनि खां सवाइ बाक़ी ॿियुनि क़बरुनि खे उनजो वक़्तु मुक़ररु आहे, खोले करे उन जा मयत जा हॾा पासे ते कुंड ते रखी करे ॿी जाइ ते दफ़नाए उते वरी ॿियो मयत दफ़नाईंदा आहिनि। क़ब्रिस्तान महदूद आहे। हाफ़िज़ हमज़े साहब जी क़बर खे जॾहिं वक़्तु मुक़ररु खां बाद में खोलियऊं त उते ॿियो मयत दफ़नायूं, ॾिसनि त हाफ़िज़ हमज़े साहब जो जिस्म ईअं लॻो पियो ॼण हाणे पूरियो आहे। ओ वारनि मां पाणी टिमे पियो, ॾाढ़ीअ मां पाणी टिमे पियो, उहे ॼण दफ़नायो, हाणे दफ़नाए विया आहिनि ॼण। क़बर उहा ई बंदि कयो साॻी, वरी उहो मयत ॿी जाइ ते पूरियो। वरी कुझु वक़्त खां पोइ 2-3 साल खां पोइ वरी ॿियो मयत दफ़नाइण लाइ वरी हाफ़िज़ हमज़े साहब जी क़बर खोलियऊं त हाणे दफ़नायूं हिते, हाणे मतां लाश उनखे ॻरी हुजे। ॾिसनि त वरी उन जो लाश उहो ई पियो आहे जीअं वारनि मां पाणी हाणे अञा ॻड़े थो, ॼण हाणे दफ़नाए विया आहिनि। ईअं 2-3 दफ़ा उन्हनि क़बर खोली, साॻी हालत हाफ़िज़ हमज़े साहब ॼण हाणे दफ़नाए विया, ताज़ो सफ़ा पाणी बि वारनि में ॻड़े पियो। पोइ मालूमात कयूं चई हिन जो छा अमल आहे। ॿुधायूं चई हीउ क़ुरान पढ़ंदो, एॾो क़ुरान पढ़ंदो हो जो क़ुरान पढ़ण खां सवाइ हिनखे ॿियो ॻाल्हि ई कंदो, ॻाल्हाईंदो न हिक सां। माण्हू हिनखे चरियो सम्झंदा, फाटल कपिड़ा, सादड़ो, सिंघ बि हीअं उघे, सिंघ बि हीअं उघंदो, फाटल कपिड़ा, मेरड़ा, मानी खाई वरी उते ई हथु उगी वरी उते ई इहो हथु बि धोआ मथां मुंहिंजो क़ुरान वञे। इहे 2-3 आयतूं पढ़ी वठां।
ॾिसण वारो ॾिसंदो त हे त चरियो आहे, गिदलो आहे, सादो आहे। हा हा, उन गिदले ऐं चरे ऐं सादे जो मुक़ाम अलाह ताला कहिड़ो करे छॾियो। इहो क़ुर अथव, क़ुर। त दोस्त अज़ीज़ो, क़ुर सां मुहबत रखो ऐं क़ुर सां सिर्फ़ु ज़ुबान जी हद ताईं मुहबत न रखो, अमली तौर ते क़ुर सां मुहबत रखो। पंहिंजे सीने में जाइजो, पंहिंजे औलाद खे क़ुर शरीफ़ पढ़ायो, पंहिंजे घर में बचड़नि खे क़ुर शरीफ़ पढ़ायो, तिलावत लाइ ज़ोर भरियो, ॿारनि खे, नियाणियुनि खे, पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे अमड़ खे अर्ज़ु कयो। क़ुर शरीफ़ जेतिरो घणो जंहिं घर में पढ़ियो वेंदो, अलाह ताला उन घर में बरकतूं बरकतूं था फरमाईंदा। त दोस्तो अज़ीज़ो, मां इहा गुज़ारिश कंदुमि, क़ुर शरीफ़ जे उस्तादनि खे त क़ुर शरीफ़ इख़लास सां पढ़ायो, महिनत कयो। क़ुर शरीफ़ में ईअं फ़ना फिल क़ुर थी वञो। हा, फ़ना फिल क़ुर थी वञो। तव्हां जूं हाजतूं, तव्हांजा मामला अलाह ताला पंहिंजो पाण हल कंदो वेंदो। ऐं तुलबा इकराम खे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे उस्तादनि जो एतिराम कनि, जिन वटि क़ुर अहिड़ी नेमत हासिलु कयो था। हीअ मामूली आहे, हीअ मामूली शइ आहे। जंहिं उस्ताद तव्हांखे क़ुर पढ़ायो आहे, इन जो अहसान तव्हां ज़िंदगी भर न लाहे सघंदव। अहिड़ी नेमत जंहिं उस्ताद जे मार्फत तव्हांखे मिली, उन उस्ताद जो अहसान तव्हां पूरी ज़िंदगी उन जा पेर धोई पियो बि न लाहे सघंदव। उन उस्ताद जो क़दुरु कयो, उस्तादनि जो अदब ऐं एहतराम कयो। ऐं महले ऐं इलाइक़े वारनि खे गुज़ारिश आहे त इन्हनि मदरसनि ऐं तालिबनि जो क़दुरु कयो। दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकु गुज़ारिश इहा आहे त क़ुर जो क़दुरु कयो, क़ुर सां मुहबत रखो। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त निमाज़ जी पाबंदी कयो। पाण बि निमाज़ पढ़ो, पंहिंजे औलाद खे बि पढ़ायो, पंहिंजे घर में बि निमाज़ जो इहतमाम कयो, निमाज़ जी पाबंदी कयो। टे मां गुज़ारिशूं कंदुसि। हिकु, क़ुर सां मुहबत, क़ुर जी तिलावत वधि में वधि कयो। ऐं ॿियो, निमाज़ जी पाबंदी। टियों, उलमा जी जमात, फितननि ऐं फ़सादनि खां बचाइण वारी जमात हिन वक़्तु जमियत उलमा इस्लाम ई आहे। इन जमियत उलमा इस्लाम में लॻंदा रहो, चिमड़ंदा अचो। ज़रूरी न आहे त जमियत उलमा इस्लाम में तव्हांखे अॻी सीट मिले त पोइ जमात में हुजो, ऐं पोइ ते सीट मिले त तव्हांखे जमात वर न न, जिथे जमात में जॻहि मिले तव्हां जमात में चिमड़ंदा रहो, उलमा जी जमात में चिमड़ंदा अचो। उहिदो मिले न मिले, जमात में चिमड़ंदा अचो, उलमा सां वाबस्तगी हुजे। इहे टे गुज़ारिशूं। दुआ आहे त अलाह ताला असांखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला हिन जलसे में जिन ताउन कयो आहे, जेके मदरसे सां ताउन कनि था, जिन जलसे में ताउन कयो आहे, अलाह ताला उन जे ताउन खे क़बूल फ़रमाए। उहो ताउन जानी या माली जहिड़े बि क़िस्म जो कयो, रब सां उन जो ताउन क़बूल फ़रमाए। अलाह ताला असांजो तव्हांजो हिते अचणु वेहणु क़बूल फ़रमाए। अलाह ताला क़ुर जी नेमत सां असां सभिनी खे मालामाल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। पंहिंजे से दुआ घुरां थो। हज़रत मौलाना सिबतुल्लाह जोरी साहब जो बयान थींदो, दुआ ते आख़िरी दुआ उन्हनि जी थींदी। बिस्मिल्लाह
ربنا آتنا من لدنك رحمة وهب لنا من أمرنا رشدا ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وصلى الله تعالى على سيدنا محمد وعلى آله وصحبه لا إله إلا الله.